हर कोरोना वायरस जो ज़िक्र कंदासीं त 6 मई बि अॼोके ॾींहं में वधीक कोरोना वायरस जा 31 केसिस रिपोर्ट थिया आहिनि। कोरोना जी पकड़ ते साबितो न आयो आहे। सिहत मर्कज़ जे अमले समेत वधीक 31 ॼणनि खे वायरस हुअण जी तस्दीक कई वई आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। 6 में कोरोना मुतासिरनि जो अंग वधी 300 थी वियो आहे। डीसी केसनि में वाध खां पोइ हंगामी इजलास सॾाए वरितो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। कोरोना जी पकड़ ते ज़ाब्तो न थी सघियो आहे। सिहत मर्कज़ जे अमले समेत वधीक 31 ॼणनि खे वायरस हुअण जी तस्दीक थी वई आहे। 6 मां ते ख़बर पहुचाऊं पिया। कोरोना मुतासिरनि जो अंग वधी 300 थी वियो आहे। डीसी केसनि में वाध खां पोइ हंगामी इजलास सॾाए वरितो आहे। 6 में कोरोना जी पकड़ ते ज़ाब्तो न आयो आहे। सिहत मर्कज़ जे अमले समेत वधीक 31 ॼणनि खे वायरस हुअण जी तस्दीक कई वई आहे। 6 में कोरोना मुतासिरनि जो अंग वधी 300 थी वियो आहे। डीसी केसिस में वाध खां पोइ हंगामी इजलास बि सॾाए वरितो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। कोरोना जी पकड़ ते अञा ताईं ज़ाब्तो न अची सघियो आहे। सिहत मर्कज़ जे अमले समेत वधीक 6 में 31 ॼणनि खे कोरोना हुअण जी तस्दीक थी वई आहे। जॾहिं त 6 में कोरोना मुतासिरनि जो अंग वधी करे 300 ताईं पहुची वियो आहे। वधीक तफ़सील सां राब्तो कयो आहे 6 मां केटी न्यूज़ रिपोर्टर महबूब रोही सां। जी महबूब, अपडेट कजो। छठे ज़िले में कोरोना जे मक़ामी मुंतक़िली जा केस तेज़ी सां वधी रहिया आहिनि ऐं अॼोके ॾींहं में इताई ॻणती वारी सूरत साम्हूं आई आहे जो अॼोके ॾींहं में छठे ज़िले अंदरि 600 कोरोना जा जेके जे लाइ टेस्टूं वरितियूं वयूं उन्हनि जूं रिपोर्टूं अॼु आयूं आहिनि जंहिंमें 600 मां 61 ॼणा जेके आहिनि उन्हनि जी कोरोना टेस्ट पॉज़िटिव आई आहे। कोरोना टेस्ट पॉज़िटिव जेके माण्हू आया आहिनि उन्हनि जी हिन वक़्तु जाइज़ो वरितो पियो वञे पर ख़ासि तौर ते हिन में अक्सरियत जेके सिहत खाते जे मुलाज़िमनि जी ॿुधाई पई वञे जंहिंमें गुलामुल्ला मर्कज़ ऐं 6 जी जेका मैटरनिटी होम आहे उन समेत मुख़्तलिफ़ जेके इस्पताल में कमु कंदड़ तिबी अमले जा मुलाज़िम आहिनि उहे आहिनि। उन सां गॾोगॾु अॻु में जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुतासिर थींदा रहिया आहिनि उन्हनि जा क्लोज़ कॉन्टेक्ट्स जेके आहिनि उहे वरिता विया हुआ जंहिं करे जो आहे कोरोना जी जेका टेस्ट जेके 61 ॼणनि जी पॉज़िटिव आई आहे जंहिंमें औरतूं बि शामिल आहिनि ऐं ख़ासि तौर ते तिबी अमले जा माण्हू शामिल आहिनि। इहे सूरत साम्हूं अचण खां पोइ 6 ज़िले अंदरि कोरोना जे मक़ामी मुंतक़िली जे केस वधी विया आहिनि ऐं 301 ताईं कोरोना मुतासिरनि जो अंग पहुची चुको आहे। जेतोणीकि 97 ॼणा जेके आहिनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सहियाब थी चुका आहिनि पर हिन वक़्तु जेके सूरत साम्हूं आई आहे ऐं कोरोना जी मुंतक़िली जा केस तेज़ी सां वधी रहिया आहिनि। अॼोके ॾींहं में 61 ॼणा कोरोना में मुब्तला थियण खां पोइ उन्हनि खे आइसोलेट कयो पियो वञे। सिहत खाते जे मुलाज़िमनि मां कुझु अहिड़ा आहिनि जिन खे आइसोलेशन वार्ड में मुंतक़िल कयो पियो वञे। कुझु बाक़ी माण्हुनि खे घरनि में आइसोलेट करण जी हिदायतूं जारी कयूं पियूं वञनि। जंहिंमें डीसी छठो उस्मान तनवीर हंगामी तौर ते जेका सिहत खाते ऐं रेवेन्यू अमलदारनि जी गॾिजाणी बि तलब करे वरिती आहे जंहिंमें गौर कयो वेंदो अॼु शाम जो गॾिजाणी तलब कयल आहे डीसी ऑफिस में जंहिंमें एसएसपी ते अमल दरामद ऐं ख़ासि तौर ते जेके कारोबारी हंध आहिनि मार्केटूं आहिनि उन्हनि में दुकानदारनि पारां या आम जेके रश वारनि इलाइक़नि में एसओपी जो ख़्यालु न रखण ऐं ख़ासि तौर ते मास्क सैनिटाइज़र ऐं हैंड ग्लव्स जो इस्तेमालु न थियण उन सूरत जो जाइज़ो वरितो वेंदो। उन हवाले सां सख़्तु हिदायतूं बि जारी करण जो इम्कान आहे पर मजमूई तौर सूरत 6 ज़िले अंदरि हाणे कोरोना जी जेका मुंतक़िली मक़ामी मुंतक़िली जा केस तेज़ी सां वधण करे तिबी अमले में ॻणती पई आहे ऐं ज़िले इंतज़ाम हिन मामले ते सख़्तु नोटिस वठण जो फ़ैसिलो कयो आहे। जी महबूब रोही, अपडेट करण लाइ मुंहिंजी वॾी महिरबानी। ॿी अहम ख़बर बुलेटिन में शामिल कंदासीं।